अरे यार तुंहिंजो इहो ॻाढ़ो जैकेट पट्टापट्टी मस्तु अथई, मूंखे बि वठी ॾे न अहिड़ो यार। पापा ये तव्हांजे कम जो कोन अथव। अरे यार टेंशन छो थो खणे, जेतिरा पैसा खपई ॾींदो मैं। इहो मूंखे भिख में मिलियो आहे, कंहिंखे बि न ॾींदुमि। छा? अरे भाऊ मज़ो अची वियो, बसर पटाटा ऐं फुल्को खाई करे। अचांव थो कढ़ी चांवर खाइण, ठाहे रखिजो। इहो त बांसी बाबा निकितो। आखिर गर्लफ्रेंड मां ज़ाल ठही वई आहे। हाँ हाणे सभु ॻाल्हियूं मञणी पवंदी मुंहिंजियूं। झाड़ू पोछा बर्तन रोटी सभु करणो पवंदई, शॉपिंग बि करणी पवंदी। हल निकिरे ना। भाऊ डपु त मूंखे बि ॾाढो पियो लॻे पहिरियों ओधरियनि खे माल ॾियण में, पर पोइ मां पंहिंजे दिलि ते हथु रखी ऐं चयो ऑल इज़ वेल, ऑल इज़ वेल। हाणे तव्हां बि फासो ओ मन माल जो। यार उहा छोकिरी मूंखे कारो भैंसो सम्झी करे एॾो भॼी के असां ॿई जंगल में पहुची वियासीं भॼी करे। पोइ जंगल में वरी एॾियूं कारियूं भैंसूं बीठियूं हुयूं, मूंखे वराए वयूं सभु। इन मां खे एॾियूं भैंसूं कॾहिं ज़िंदगीअ में न ॾिठियूं आहिनि। हाणे कयां त कयां छा मां, उहो ख़बर न पई पए मूंखे। हल ठीकु आहे, निकिरां थो मां ऑफिस ते। अरे बी ईंदे महिल भिंडियूं पटाटा टमाटा ऐं बसर वठंदो अचां। चरी आई आहियां सफ़ा, ॼण त भाजी मार्केट थो वञां मां। उते ईंदे महिल ॿ लीमा न वठी आई न त घर में पेर न रखण ॾींदी मैं अॼु मां। मुंहिंजे क्लास जा गॾु हो, तव्हां इंजीनियरिंग करे छा उखाड़े वरितो अथव? हलो ॿुधायो मूंखे, दीवार जे आर पार ॾिसण लाइ मशीन कीअं ठाहींदव? सिंपल आहे सर, होल कंदासीं दीवार में। एतिरनि सालनि में होल करणु सिखिया हो गॾु हो? अरे यार बीड़ी पीअणी आहे, माचिस कोन्हे को। मूं वटि आहे पर अधु बीड़ी ॾियणी पवंदी तोखे। मूंखे रोटी ठाहिण जो एॾो शौंक़ु आहे, छा ॿुधायांव तव्हांखे। मां रोटी बि सुठी ठाहींदी आहियां, पर कुझु माण्हू चवनि पिया लूणु ॾाढो थी विझे। पोइ मूंखे ख़बर पई कि मुंहिंजो पसीनो रोटीअ में किरी पियो पए घड़ी घड़ी। पोइ मां इहो कूलर वठी आयमि, हाणे ॾाढो फ़ाइदो आहे मूंखे।